दोस्तों पापड़ ड्रामे जी ज़बरदस्त बेहतरीन ख़बर तव्हां सां शेयर कंदासीं। अचण वारे एपिसोड में छा थींदो छा न थींदो, कहाणी आख़िर छा बीहंदी छा न बीहंदी, ड्रामो ख़त्म थींदो या न, सॼी बहितरीन बिग अपडेट यानी वॾी ख़बर तव्हां सां शेयर कंदो। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे शायदि को सभु अलॻि यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ई जो पंहिंजो चैनल आहे। हलो था अॼु जी ख़बर अॼु जी अपडेट जी तरफ़। दरअसल दोस्तों ड्रामो तो बेहतरीन आहे माशाल्लाह, ऐं वेंड अप भी इन जो तमामु जल्द थींदो। ऐं मां ॿुधाईंदो आहियां त अचणु इन खां पोइ दोस्तों नओं ड्रामो भी हाणे हिकु तयारु थींदो सिंधी टीवी यूट्यूब चैनल ते। तमामु जल्द उन जी शूटिंग स्टार्ट कई वेंदी, उन जी कहाणी भी तमामु जल्द तव्हांजे साम्हूं ईंदी। अदाकार कास्ट केरु आहिनि ऐं उहो सभु कुझु तव्हांखे तमामु जल्द ॿुधाईंदासीं। ड्रामे जो यानी नालो छा आहे, हू सोप सीरियल हूंदो या ख़ाली सीरियल हूंदो, मेगा सोप सीरियल हूंदो, सॼी कहाणी तमामु जल्द असां इन चैनल शायदि को सभु ब्लॉग ते तव्हांखे ॿुधाईंदासीं। छो त हीउ ड्रामो बहितरीन ड्रामो आहे, बहितरीन मां बहितरीन सिंध टीवी जा ड्रामा सोप सीरियल अची रहिया आहिनि ऐं अॻिते बि ईंदा रहंदा ऐं तव्हां ॾिठा आहिनि त सभ खां वधीक कामयाबु इन्हनि जा थींदा। भाई रही ॻाल्हि रियासत जी, रियासत जो फ़िलहालु आसिरो न कयो, रियासत पोइना थी वियो आहे ड्रामो, इहो खॾे में पियो आहे। जॾहिं खॾे खां निकिरंदो त पोइ तव्हां असांजे साम्हूं ईंदो। वीडियो सुठो लॻो त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।